अरे मुझे खोलो। लाल बुद्ध जो ये बहादुर थे ना तेजस तेजस अमीर जा साथी आया ऐं उनखे वठी आ तेजस तो उन सां बि ईअं ई प्लान कंदासीं। याद रखे शर हिन पंहिंजे बहादुर खे चइजांइ त शामिर पलाउ कंदई। अचो त तूं पंहिंजो इहो जेको मनहूस चेहरो खणी हिते आयो आहीं न, इहो मनहूस चेहरो हिते न खणी थो कर। फुटे था हल। ॾिसी छा थो? हाँ? तो ॾिसी हले वञे वञे। सरदार साईं उते राम कयो, मां वापस अवां जी छांव में रहण थो चाहियां। तूं मुंहिंजी छांव में रहण जे लाइक़ ई न आहीं। ठीक आहे चाचा साईं, मां वापस थो वञा, पर यादि रखजांइ हिकु ॾींहुं मां हिते वापस ज़रूर ईंदुमि ऐं उहो ॾींहुं तव्हांजे कांधे जो हूंदो। समझव? कोन समझव? समझी वेंदा। हाँ समझी हाणे हल हल। घणा दफ़ा चयो आहे त ससुई सिर्फ़ मुंहिंजी आहे, मुंहिंजी। पोइ बि तूं पंहिंजी मौत खे दावत छो थो ॾीं? अरे बहादुर छॾ मूंखे। ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मां ससुईअ खे अगवा करे अलाए केतिरियूं रातियुनि जूं रातियूं पाण वटि रहायो आहे। मां पंहिंजो सिर त्रीअ ते रखी ससुईअ जी हिफ़ाज़त कई आहे। तूं त हिकु गिदड़ आहीं। तूं छा ससुईअ जी हिफ़ाज़त कंदे? जेकॾहिं तो ससुईअ सां शादी कई पोइ बि ससुई तोखे कोन मिलंदी। मां उनखे शादी वारी रात मां ससुईअ खे अगवा करे खणी वेंदुसि। पोइ तूं छा कंदे? बहादुर खान ही त आहे हिकु धक जो महिमान। हिकु धक लॻुसि न त छोरो मरी पवंदो। मरी पए त जान ई छुटी पवंदी। पाड़न पटे हा अलाए काथां अचे मुंहिंजे मगज़ में लॻो हा। दुआ घुरण बि नथो ॾे। या हयाती अछड़े कबूतर कॾहिं तोखे कलमो भरींदे न ॾिठो आ। अॼु काफ़र मां मुस्लिमीन कीअं थी आहीं? ठीकु आहे ॿुधायां थी तोखे।
ॿुधायां थी बी बी तो घणी कई आहे सुधरण तो मुश्किल आहे दुआ पई घुरिया में बेगे जे लाइ पई दुआ घुरिया में तो छो मूंखे हीअं छिरक भराया दुआ बि पूरी न घुरण ॾिनई मुड़े थो चा अहिड़ो थी तो तारू वारो ॾियां जो रत ठींडियूं करे वहंदई न पाण कॾहिं रब खे ॿाॾाई न ॿिए खे सही आदि बसरा मूंखे बि ने बेगे जी ॾाढी सिक लॻी छाजे करे जो राति जो असांजे घर तोखे ख़बर आहे नोर ईंदो हिकिड़ो इन लाइ मां बि दुआ थो घुरां तूं बि दुआड़ी घुर गुटको या अला मुंहिंजे भेणी वे बेगे खे घर रहण मूंखे ॾाढी सिक लॻी आहे एॾी सिक लॻी आहे जो साल थी विया कंहिंखे पादर कोन हया अथमि ऐं मुंहिंजी अधी बसरा खे इन घोटल जी बि ॾाढी सिक लॻी आहे राति जो असुल पासो ई ख़ाली लॻो पियो अथसि हेॾे हेॾे भेण मुंहिंजी निहारे पई थी इहो नलके जो गन वियो काॾे अबो अमर बि सिधा थी वञी सुम्हिया क़बर में पर मुंहिंजे लाइ अज़ाब कयूं विया हिकिड़ो इहो बेगो ॾेढ फुटो मुंहिंजे निरड़ में हयऊं लिखे लोड़ायो ॿियो वरी तोखे मुंहिंजे लाइ हचा करे छॾे विया कंहिं हिक खे तव्हां ॿिन्ही मां वठी वञनि हा गॾु त बि कुझु अज़ाब घटि थिए हा ओ चरबट मां दुआ पई घुरी त खुदा बेगे जे मरण जी ख़बर ॾे त का ॿी मथे शाम वञी कयां छो अदी हिन पीरी में कंहिंसां इश्कड़ो थियो अथई छा अचड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर गुटको समझी वियुसि आशिकर जी अख ई पधरी कलामड़ो भेण थी वञे मजबूर मां आशिक मजबूर मां भली केॾो बि कंधार हुजे मजबूर आशिक मजबूर मां भली केॾो बि कंधार 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 अरे एछड़ा कबूतर ॻाल्हि खे सम्झो मां चरी न आहियां थी पर अॻे खां बि वधीक सियाणी थी वई आहियां चरी त मां अॻे हुयसि जो अबे जो चवण वठी इन झंग जे बिले डेणे डेंडे सां खणी शादी कयमि बेगे सां पर हाणे इन इंतज़ार में आहियां त को ख़बर पई त बेगो मरी वियो इद्दत बि कोन कंदी सांस कंहिं ॿिए सां शादी करे वेही रहंदसि अदी इहो पलियो ई थी सघे थो जो ॿ टे चकर मूं घिटी में तोखे इन पले सां ॾिठो अथमि कचहरी कंदे अदी गैरत ॾाढी आई पर इहो सोचे ऐं पाण खे पले वियुसि पोइ सोचुमि त छॾ कबूतर हींअर गैरत जो वक़्तु न आहे वञी धूड़ पाइनि पर अदी अहिड़े इश्क ते लख लानत हुजे पले खां सवाइ ॿियो केरु तोखे लथो ई कोन पर अहिड़े सां इश्क करी हा जो तुंहिंजो भाउ जेको कबूतर आहे ॻोठ में ईअं कद मथे करे इहे शापरनि खे ईअं वटींदो वते ऐं चवंदो ते गुटको अछड़ो कबूतर केॾी महिल हुन कपर त केॾी महिल हुन कपर पर अदी तो मुंहिंजो कंद शर्म का ईअं सुल सफ़ा झुकाए छॾियो आहे अड़े अदा कबूतर जग न खिलाए हाणे मां अहिड़ी बि चरी त कोन थी आहियां जो इन्हे सां वञी कंदसि शादी हित ते लीको निकतल आहे इहो पलियो आहे मर्द माण्हू न को कंदसि शादी त हीअं ॾिस जाए वेही ठकावा निकिरी वेंदा इन खख पले खां त बेगो चङो हो घटि में घटि वात में के 4 ॾंद त हुयसि को मानीअ जो टुकुर त चॿाड़े खाईंदो हो उन्हे सां गॾु मूंखे बि 2-3 ॾेखारे पियो ड्रेजारींदो हो पले खां त पंहिंजा ई बेज़ार लॻा पिया आहिनि त न मरे थो न मंजो थो छॾे वरी पलियो हलियो आहे मूंसां छाती तिजो बि ओलह खां पोइ थी ॾे ख़बर कंहिंसां शादी कंदी अदा ॿुधंदे त तोखे पंहिंजे भेण ते फ़ख़ुरु थींदो अदा मारजन त मीर मारजन न त इहे चाकर चूकर छो चीचलाइजन हा
अदी भेड़ बसरा ॿुधान कंहिंसां शादी कंदी मूंखे ख़बर त पवे न किथे सरदार शाह ज़मान सां शादी त कोन कंदी छो जो इहो बि रनड़ा सरदार शाह ज़मान कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को हूंदो आहे। जे तोसां कोलड़ो पक्को कयो अथसि त पोइ ज़रूर शादी कंदुई। अदा कबूतर झारत बाह जी भगी है पर थोड़ो गुथो अदा बेगे जे मरण जी खबर पए न त शादी कंदस इन शाह ज़मान सां न पर दरिया खान सां कंदस। दरिया खान लगे थो त हे कबूतर रेस दरिया खान जो सालो थींदो। बहुत ॾींदो साईं ला मारो इहो हिकिड़ो होटल जी सॼी पारू थी मानी खाई वेंदुसि असुर सफ़ा ख़तम। आदि तोखे बि ला मारो वाह जो ॾिनो तो हींअर लॻड़ पियो थो ओॾा में। अदा दुआ घुर बेगो है न काथे ट्रक जे हेठों अचे रुको खबर पए त बेगो मोह आ पोइ असां टिनी भाउ भेणनि जूं 20 आङरियूं कंहिं में इएं सम्झो त सणभा टुकर खाऊं। हा दी सॼी उमिरि हाणे भीमानी खाई खाई मरी वियायूं पर दी ट्रक जे हेठां न अचे। छो ट्रक जे हेठां छो न? अदी जे बेगो ट्रक जे हेठां ईंदो त यकीन केरु कोन कंदो। पोइ इहो सभु को सम्झंदो ट्रा 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 इहो वॾो ॾेॾर ट्रक जे हेठां आयो आहे। अदा चए त तूं बि सच थो पियो पर अदा कुछ भी थिएसि मुंहिंजी त जान छुटे न। बसरा कटे हुजे जा पके मोजा फ़कीर बि फिरंदा था वतन पिया। अॼु त दुआ गुरू इहो जेको बेगो आहे न इहो वॾे टाले जे हेठां अचे ॾेॾर जी मौत मरे त जीअं तूं रेस दरिया खान सां शादी करे सघी। गुटको अॼु उथ दुआ ॾी गुरू इते वेही दुआ घुर हा घुर दुआ। भेण मुबारकू अथई लख लख खैर मुबारक लख लख मुबारकू लख लख मार पवई लख लख मुबारकू पते थी वता अलाए ॿारनि जा रिलका चटे आयूं अलाए बूथ ते घुमाए आयूं धप साड़ियूं थी वञे मुंहिंजो याव कटी बसरा कचे हुजे जा पके पर हेड़े जिजन मूं न फास थी मुबारकू वाड़न पटिया ज़रीना करे त करे छा सिज अची लहण ते थियो आहे तव्हां अञा ताईं पाणी भरण न वयूं आहियो। चाची चांहि पी वठां त वञूं थी पाणी भरण जे लाइ। ससी जी है तव्हां पाणी जो घुमरो भरे अचो मुंहिंजे चेल में सूर न हुजे हा न त मां पाणी भरे अचां। न बाबा मां ये मीरा वञूं थियूं बस। बसरा कटे हुजे जा पके मोजा फ़कीर फिरंदा था वतन चोरी चोरी त वियो। हाय हाय अजी बसरा फिरंदी त तूं थी वती
तुंहिंजा फ़क़ीर अलाए किथे सुता पिया आहिनि। अड़े अदा पलिया, तव्हांजे सॼी आकह में हिकिड़ी ज़रीना ई त नक अथव, जंहिंजे करे लड़ी मां अचां थी पई। जे न त तूं ऐं तुंहिंजो धीअर अहिड़ा आहियो जो को पेर पाए लड़ी अचे तव्हां ॾे। ये दी इहा त ॻाल्हि ई न कर, जंहिंसां न मुंहिंजो कुर्ब हूंदो आहे उन सां हिननि जी पवे ई कान। ज़रीना करे त करे छा? ज़रीना कुझ न करे, मथो थो फिरे। तव्हां शाम जो चांहि चुको कंदा आहियो, टे त को ढुक इहो मथे सूर त लहे माई। अड़ी वञ ज़रीना, दुआ कंदी साईं, छो थी ईअं करे पई? हा दी, चांहि कई तू हुई, पर हिन ममड़ियनि पी छॾी। अधे पले जो त हिकु प्याले मां पेट ई नथो भरजे न, जेस ताईं 2-3 प्याला नथो बुड़काए न ॻाल्हि नथी वणेसि। हाशिम जे लाइ बि चुको न बचायो अथसि। अधे पले बि चांहियूं पी पी हड़बाटाई विञाई छॾियूं, हाणे कोकड़ी जे कुड़ीअ जहिड़ो वात कयूं वेठो आहे। भाई मर्द माण्हूअ जे लाइ का चांहि एतिरो चङी आहे छा? अजी बसरा, असांजा जो ये हाल थी, बाक़ी तू पंहिंजो फिक्र कर। का ख़बर पई अथव त ॻोठ में छा थो वहे वापरे? न हाशिम, ख़ैर त आहे न? न दावरा, हेरी त नाहे। अब हाशिम खणी ॿुधाए बि सही, वेठो तो गुझार तां ॾे पियो, अगरि असांजो मथो थो फाटे पियो, चांहि जो ढुक न पीतो अथसि। उहो ई थियो जंहिंजो मूंखे ख़ौफ़ हो, जमाल ख़ुदकशी करे छॾी। न, जमाल ईअं नथो करे सघे चाचा, चाचा ईअं न चओ, इहो कूड़ा चाचा, ईअं न चओ। ससी न पुट, इहो सच आहे। मां पाण पंहिंजी अखियुनि सां घर में लाश ॾिसी आयो आहियां। जमाल, जमाल, तू मूंखे छॾे नथो वञी सघे। न जमाल न, तू मूंखे छॾे नथो वञी सघे। ऊंडो आगिर के केड़ा ढुक नहीं हलियो है। न जमाल, कहर थियो, असां दुनिया जी वरी मलामत में अची वियासीं, मलामत में अची वियासीं, मलामत में अची वियासीं। अरे बसरा कचे हुजे जा फकीर, मुंहिंजा फकीर फिरंदा था वठनि पिया। मुंहिंजे फ़क़ीरनि त मूंखे हिन काल जी ख़बर अॻई ॾिनी, पर मां कोन पई पुछो त ओचितो ते हाशिम पैगाम ॾिनो। हाय हाय अबा, अरे थी भाकर थियो। नेठी ने भागी ममड़ी जमाल जो सिर खयो। अल्लाह सही तो असां पंहिंजे जो केड़ो नसीब ठाहियो आहे। आखिर असांजे नसीब में खुशू जाना है। बस कर पुट, बस कर। अल्लाह, बस कर बाबा, बस कर। ओए जमाल, मुझे अकेलो करे छो मैं। जमाल, मुझे ये छने ना वन। या अल्लाह, ओ अल्लाह, तो मुझे इच्छा जी सजा दे दिया। तुझे जवानी जो नुक्सा। जमाल, मुझे ये छने ना वन।
हिन खां अॻु मूंखे मारे छॾिया निभागी त मां आहियां मनोज त मां आहियां या अल्लाह ए छा करे छॾियो तो छा थी वियो कंडन